घोटकी ज़िले जे वैक्सीनेटरनि पारां मुतालबनि जी मञता लाइ ईपीआई सेंटरनि जी तालाबंदी कई वई आहे। वैक्सीनेटरनि तरफ़ां सेंटरनि जी तालाबंदी करे डीएचओ घोटकी जी ऑफिस अॻियां एहतजाज कयो आहे। संदन चवणु आहे त ॿियनि सूबनि जी भेट में पंहिंजा हक़ घुरिया आहिनि पर नज़रअंदाज कयो पियो वञे। उन मौक़े ते एहतजाज में शरीक अॻवाननि अब्दुल हकीम, मोहम्मद सुलेमान, कलंदर बख्श पिताफी ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंसियरिटी नथी थिए। असांजो पहिरियों मुतालबो इहो आहे त असांजे वैक्सीनेटरनि खे अपग्रेड कयो वञे। हालांकि ॿियनि सूबनि में वैक्सीनेटर 9 स्केल जी पघार खणे थो, जेका असां सां नाइंसाफ़ी आहे, 6 स्केल में हलूं था, जंहिंजी डॉक्यूमेंट्स जेके तक़रीबन तैयार आहिनि। सेक्रेटरी हेल्थ साहब सिंसियरिटी जे हवाले सां उनमें उते का रुकावट आहे। असांजो पहिरियों इहो मुतालबो फिलफोर हल करे असांजो नोटिफिकेशन जारी कयो वञे 9 स्केल में अपग्रेड। सॼी सिंध एहतजाज करे रही आहे, असां बि उन में शामिल आहियूं। असांजा 2 मुतालबा आहिनि। पहिरियों मुतालबो इहो आहे त जेको बिना जवाज़ असांजे चेयरमैन साहब सूबे सिंध खे मुअतल कयो आहे, उनखे फौरी तौर बहाल कयो वञे। ॿियो मुतालबो इहो आहे त काफ़ी वक़्त खां वठी जेको आहे सो असांजे अपग्रेडेशन जे मसइले ते ऑफिसरनि सां ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं, मगर उहो असांजो जेको आहे सो पूरो न कयो वियो आहे। उन लाइ असांजा जेको स्टेप हुयो, असांजे VLM ऐं ZM बंदि हुई। असां उहो उन स्टेप खां पोइ हाणे असां 3 स्टेप ते आया आहियूं। हाणे जेको असांजो स्टेप आहे, पूरे डिस्ट्रिक्ट में जेके बि EPI सेंटर आहिनि, RH आहे या तालका हेडक्वार्टर आहे या BHUs आहिनि, उन्हनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त वैक्सीनेटरनि खे अपग्रेड करण सां गॾु 2005 खां भर्ती थियल गावी वैक्सीनेटरनि जी सिनाटी जो नोटिफिकेशन जारी कयो वञे ऐं सिंध जे चेयरमैन मौला बख्श चांडियो खे फौरी तौर ते बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। कैमरामैन रशीद सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।